हमरा ॾाढो अजीब हो। चेल्ह ताईं बिन्ह उघाड़ो ऐं चेल्ह खां हेठि कारनि ऐं अछनि पटनि जो सोढ़ो पाजामो पियल होसि। गोॾनि खां हेठि टंगूं बि उघाड़ियूं होसि। संदसि रंग बेहद अछो हो ऐं अखियूं गहरियूं नीरियूं होसि। ॻाढ़सरी मेंदी रतल ॾाढ़ी ॾाढी ठहसि पे। बाल हथ में लोॾींदे असां ॾे ॾिसी मुरकण लॻो त मुंहिंजो सॼो ख़ौफ़ ख़तमु थी वियो। मूं चयो, इहो बाल मुंहिंजो आहे, मूंखे ॾे। बाल संदसि हथ मां तिरकी हेठि किरी 2 टपा खाधा। कुते वरी खेसि झले वरितो। बाल खे पाण मुरादो टप खाईंदो ॾिसी हमरा ॾाढो खिलियो, ॼण ज़िंदगी में पहिरियों भेरो बाल ॾिसी रहियो हुजे। बाल मुंहिंजो आहे, मूंखे ॾे। मूं कुझु रोब ऐं हुकुम वारे लहजे में चयो। हुन बाल झले यकदमि बाल मूं ॾांहुं उछलायो। मूं झटि हणी बाल झले वरितो। ॾाढी हैरत सां बाल ॾांहुं ॾिसंदे पुछियाईं, ही छाजो ठहियलु आहे? रबड़ जो। रबड़ छा थींदो आहे? मूंखे ख़बर नाहे, मूं बेज़ारी मंझां चयो। तूं डॉक्टर साहब जो पुटु आहीं न? ॾाढी नरमी सां चयाईं। मूं हावकार में कंधु धूणींदे पुछियो, बाबा किथे आहे? हुन चयो त हू मैदान जे किनारे ते जिते बैद मुश्क जो आख़िरी वण नज़र अचे पियो न, उते मच्छी जो शिकार पियो करे। नज़र त नथो अचे, मूं बैद मुश्क जे आख़िरी वण ॾांहुं नज़र डोड़ाईंदे चयो। साहब वण जे पोएं पासे आहे, हलो त आऊं अव्हांखे होॾां वठी हलां। ईअं चई हुन नदी जे किनारे ते रखियल काठियुनि जी भरी पंहिंजे मथे ते खयईं ऐं असांखे पोयां अचण जो इशारो करे हलणु लॻो। जल्द ई असां डोड़ंदे डोड़ंदे खांसि बि अॻु बाबा वटि पहुची वियासीं। बाबा वण जे थुड़ खे टेक लॻाए ॾोर पाणी में विझी मच्छी फासाइण जे इंतज़ार में अधु कुलियल ऐं थकल अखियुनि सां नदी ॾांहुं ॾिसी रहियो हो, या शायदि हू सुतो पियो हो। असांखे बि ईअं लॻो त हू सुतो पियो हो, छो त असांजे अचण ते छिरक भरियाईं असां ॾांहुं ॾिसी मुरकंदे चवणु लॻो, अव्हां अची वियो त हाणे थियो शिकार? छो न थींदो? मूं पुछियो। छो त अव्हांजे गोड़ जे करे मच्छियूं ख़बरदार थी वियूं हूंदियूं। मूं हेठि पाणी में मच्छियुनि ॾांहुं ॾिठो, उते पाणी एतिरो ऊन्हो न हो, उन करे नदी जो तरो साफ़ ॾिसण में अची रहियो हो। तरे जा शफ़ाफ़ पथर ऐं वारी सिज जे किरणनि पवण करे चिलकी रहिया हुआ। मच्छियूं सिज जी रोशनी में चिमकंदे नज़र थे आयूं ऐं पथरनि हेठां गुम थी थे वयूं। हिकु जॻह ते हिकु वॾे नीरे पथर जे चौधारी 2 मच्छियूं तरी रहियूं हुयूं। ओचितो तरंदे ॿई हिकिड़े नीरे पथर हेठां गुम थी वयूं। बेइख़्तियार मूंखां रड़ निकिरी वई, अड़े ही मच्छियूं केॾांहुं गुम थी वयूं? पथर हेठां संदन घर आहे। नीरे पथर जी छित, नरम वारी संदन हंधि आहे। सॼो ॾींहुं ही पाणी में तरनि थियूं, पाणी मां ई खेनि ग़िज़ा मिले थी। बाबा सम्झाईंदे चयो। तारा वॾो साहु खणी चयो, अलाह, मुंहिंजी दिलि थी चवे त आऊं बि हिकु मच्छी हुजां हा ऐं अहिड़ी तरह पाणी में तरंदे तरंदे परे परे हुन पार हली वञा हा। बाबा कुझु चवण वारो ई हो त एतिरे में कारो ऐं संदसि मालिक अची विया। उन नीरी अखियुनि वारे अधो उघाड़े माण्हू जंहिंजे मथे ते काठियुनि जी भरी हुई, बाबा खे सलाम कयो। बाबा संदसि कुल्हे ते पियल जणे ॾांहुं ॾिसंदे चयो त तूं ब्राह्मण आहीं? जी। नालो छा अथई? ढोलो। ही कुतो तुंहिंजो आहे? जी। कहिड़ो कमु कंदो आहीं? जॾहिं डाक बंगले ते को ऑफिसर साहब ईंदो आहे त उन लाइ झंग मझां काठियूं वढे खणी ईंदो आहियां। बाबा उन खां पोइ कंहिंसां कोन ॻाल्हायो। असांखे पण बाबा जूं ॻाल्हियूं सम्झ में न थे आयूं। इन करे असां बाबा खे शिकार में मसरूफ़ छॾे बाल खणी परियां गाह जे मैदाननि ॾांहुं खेॾणु हलिया वियासीं। मुंहिंजो पीउ बि ॾाढो अजीब माण्हू आहे। कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे जेके कंहिंजी बि सम्झ में न आहिनि ईंदियूं। इन वाक़े जे 3 ॾींहंनि बैदि असां आसमान ढंढ जे किनारे नीलोफर जे गुलनि जा हार पोए रहिया हुआसीं, छो त बाबा अॼु असांखे ॿेड़ी ते ढंढ में घुमायो हो। ढंढ में नीलोफर जा गुल वेकरनि पननि ते तरी रहिया हुआ ऐं बाबा ॿेड़ी में वेठे वेठे केतिरा ई गुल असांखे टोड़े ॾिना हुआ। तारा बंगले जे चौकीदार खां सुई वठी आई ऐं ॾाढी कारीगरी सां हार ठाहे रही हुई। हार ठाहे हिकिड़ो पंहिंजी ॻिची में विधाई ऐं ॿियो मूंखे पारायईं ऐं बाक़ी बचियल गुल पंहिंजनि वारनि में हयाईं। उन महिल हू ॿिन्ही ढंढ जी राणी लॻी रही हुई।
ऐन उन महिल ढोलो पंहिंजे कुते सां उतां लंघियो ऐं चवणु लॻो त हलो अव्हांखे साहब सॾे पियो। असां बाबा वटि पहुतासीं त बाबा उन महिल खिलाउनि में घूरींदे कुझु ॻाए रहियो हो। असां ते नज़र विझी पोइ ढोले खां पुछियईं, ढोला, बंगले में जॾहिं को ऑफिसर नाहे ईंदो त पोइ तूं छा कंदो आहीं? पोइ इहे काठियूं ॿकरारनि खे विकिणंदो आहियां साहब। ऐं जॾहिं सोकहिड़ो थींदो हूंदो त लाज़मी ॿकरार कंहिं ॿिए पट ॾांहुं निकिरी वेंदा हूंदा, तॾहिं तूं छा कंदो आहीं? ढोले परियां मैदान ॾांहुं इशारो कंदे चयो, ओ हू घर ॾिसो था, उन घर जे पासे वारे समूरी ज़मीन मुंहिंजी आहे। घणो हिसो त नदी जे पाणी में ॿुॾी वियो आहे, बाक़ी टुकड़ो जेको बचियल आहे उन ते वञी वारो कंदो आहियां। इन जाबलू पथरीली ज़मीन में छा थींदो हूंदो? मकई पोखींदो आहियां। बाबा चुप थी वियो ऐं कंध झुकाए मच्छी ॾोर वेहण लॻो। ढोलो कुझु देरि त असां मथां बीठो रहियो, पोइ पंहिंजे घर ॾांहुं हलियो वियो। बाबा पुछियो, काका, तो कॾहिं कंहिं हारी जो घर ॾिठो आहे? न बाबा। हलो त तव्हांखे ॾेखारियां। बाबा असांखे ढोले जे घर वठी वियो। मूं ढोले जो घर ॾिठो। सुकल टारियूं जिन खे मिटी जो लेपो ॾेई झूपड़ी ठाही वई हुई। अंदरि पट ते गाह विछायल हो। घर में का बि दरी कान हुई, फ़क़ति हिकु दरवाज़ो हो। हिकु ऊंदाही कुंड में चुल्ह ठहियल हुई। चुल्ह वटि पथर जो गोल थाली वांगुरु ठहियल टुकड़ो रखियल हो, जंहिंखे जाबलू ज़ुबान में तराड़ सॾींदा आहिनि। बाबा पुछियो, ही तराड़ छाजे लाइ आहे? ढोले चयो, ही तराड़ न तओ आहे साहब। पत्थर जो तओ? बाबा हैरत मञा पुछियो। ढोले आहिस्तगी सां हाकार में कंध धूणींदे चयो, इन्ही ते मानी पचाइबी आहे? बाबा चयो ऐं पोइ मूं ॾांहुं मुड़ी ॾिसी चयाईं, ॾिठई हारी जो घर? मूं चयो, पर इन में त कुझु बि न आहे। पुट, हारी जो घर इन सां नाहे सुञातो वेंदो त उन में छा छा आहे, पर इन ॻाल्हि मां सुञातो वेंदो आहे त उन में छा छा नाहे। आउं कुझु चवण वारो ई हुअसि त एतिरे में ॿाहिरां कुते जे ज़ोर ज़ोर सां भौंकण जो आवाज़ु आयो। असां सभु जल्दी जल्दी ॿाहिरि निकितासीं। असां ॾिठो त जंहिं हंधां ढोले जी काठियुनि जी भरी रखी हुई, उते हाणे हिकु छोकिरी बीठी हुई ऐं ढोले वारी काठियुनि जी भरी संदसि मथे ते रखियल हुई। कारो संदसि घटि झलियो ज़ोर सां भौंकी रहियो हो। ढोले ईंदे शर्त ई पहिरियां कुते खे हकल ॾेई भॼायो। कुतो एतिरो परे कोन भॻो, हिकिड़े पासे थी भौंकण लॻो। छोकिरी ढोले खे ॾिसण सां ई घबराइजी वई ऐं जल्दी काठियुनि जी भरी मथे तां हेठि उछलाए भॼण जी कोशिशि करणु लॻी। ढोले सठ ॾेई खेसि ॿांह खां झले वरितो ऐं चवणु लॻो, अच्छा त तूं मुंहिंजूं काठियूं चुराइण आई हुई? छोकिरी हाकार में कनि धोड़ियो। संदसि अखियूं ख़ौफ़ विचां फाटल हुयूं। संदसि सांवरो रंग पीलो पइजी वियो हो ऐं संदसि सन्हड़ा सन्हड़ा चप ख़ौफ़ विचां ॾकी रहिया हुआ। हू असां सभिनी खे ॾिसी घबराइजी वई। संदसि अखियूं ॻोढ़नि सां भरिजी आयूं हुयूं। तूं खाना बदोशन जी छोकिरी आहीं न? ढोले पुछियो। छोकिरी होरिया सां हाकार मां कनि धोड़ियो। तुंहिंजो नालो? तूं रजा। तूं काठियूं छो पे चोरायूं? बाबा पुछियो। मानी पचाइण लाइ। त पाण वञी झंग वञा वढे छो न थे आई? झंग में वेंदे मूंखे डपु थो लॻे। त पंहिंजे कंहिं भाउ वग़ैरह खे मोकिली हां? बाबा चयो। मुंहिंजो को भाउ कोन्हे, बसि हिकु ॿोड़ी माउ आहे। सॼो ॾींहुं आउं ॿकरियुनि जो वाड़ो संभालींदी आहियां। असां अमा मानी पचाईंदी आहे। झंग में केरु वञे? त अॼु खां अॻु झंग में केरु वेंदो हो? मानो वेंदो हो। मानो केरु हो, इहा असां मंझां कंहिंखे बि ख़बर न हुई। ढोले पुछियो, त हाणे मानो छो नथो वञे? छोकिरी अखियूं झुकाए छॾियूं। सन्हड़ा चप ॾकण लॻा। आहिस्तगी सां चयईं, मानो शादी करे छॾी आहे। ढोलो कुझु देरि त तूरजा खे ॾिसंदो रहियो। आख़िरकार तूरजा जे पेरनि वटि रखियल काठी जी भरी हेठां खणी तूरजा जे मथे ते रखियाईं। चयईं, अॼु भले खणी वञे, पर आईंदा कॾहिं बि चोरी न कजांइ। ढोले जे घरां मोटी
ॿीहर नदी जे किनारे मच्छी जे शिकार लाइ आयासीं। बाबा कुंडी में सांपो फासाईंदे चवणु लॻो, 4 कचियूं भितियूं, कखाई छित, कचो पट ऐं हिकु पथर जो तओ। ॾिठई पुट, इन हारी खे ज़िंदगी जो उहे सभु सहूलियतूं मिलियल आहिनि जेके हिकु ट्राउट मच्छी खे मुयसरु आहिनि। पर ढोलो मच्छी त नाहे चाचा, तारा चयो। हा धीअ, ढोलो मच्छी त नाहे। बाबा थधो साह भरींदे उदासी मंझां चयो, पर कॾहिं कॾहिं आउं सोचींदो आहियां त मच्छी मंझां इंसान बणिजण लाइ इंसान किरोड़नि सालनि जो फ़ासिलो तइ कयो आहे त छा लाइ? ढोले नदी जे 2 पथरनि जे विच में काठ जी पंचकी खे फसायो। पंचकी जा फीथा पाणी में ज़ोर ज़ोर सां फिरण लॻा। तारा रड़कंदे चयो, इहा पंचकी आउं खणंदसि। न न, आउं खणंदसि। ढोला, इहा पंचकी मुंहिंजी आहे, मूं चयो। ढोले चयो, मूं वटि 2 पंचकियूं आहिनि ऐं तव्हां ॿिन्ही खे हिकु हिकु पंचकी ॾेई सघां थो। त जल्दी ॾे न, मूं बेताब थींदे चयो। पर बदिले में मूंखे बि हिकिड़ी शइ खपे। छा? अव्हां जो ही रबड़ जो बाल। आउं पंहिंजो बाल न ॾींदुसि, हरगिज़ न, कॾहिं बि न, मूं ज़िद कंदे चयो। तारा जूं लालची नज़रूं अञा ताईं ढोले जी पंचकी में खुतल हुयूं। ओचितो मूं ॾांहुं ॾिसी हुकुम वारे अंदाज़ में चयईं, छो न ॾींदे? तो वटि त अहिड़ा 2 बाल आहिनि। न, आउं पंहिंजो बाल कोन ॾींदुसि ऐं इहा पंचकी बि वठंदुसि, मूं ज़िद कंदे चयो। चङो, जीअं अव्हां जी मर्ज़ी। ढोले पथरनि जे विच मंझां पंचकी कढंदे चयो। न, इनखे न कढजांइ, तारा सख़्ती सां चयो। हिन खे बाल ॾे, न त आउं तोसां कोन ॻाल्हाईंदुसि, कॾहिं बि कोन। आख़िरकार बाल मूंखे ॾियणो पइजी वियो, पर मूंखे सम्झ में न थे आयो त छा करियां छा न करियां। हिकु पासे तारा रुसियो वेठी हुई, ॿिए पासे पंचकी पाणी में हली रही हुई ऐं टे पासे मुंहिंजो सुहिणो बाल हो। मूं हिकु थधो साह भरियो। आख़िरकार बाल ढोले जे हवाले कयो। ढोले ॿी पंचकी बि नदी जे किनारे 2 पथरनि विच में फासाई ऐं जॾहिं पंचकी हलण लॻी त यकदमि मुंहिंजो बाल खणी ईअं राही थियो जीअं मतां आउं पंहिंजो इरादो न मटाए छॾियां। ही बाल खणी छा कंदो? मूं तारा खां पुछियो। बाल सां त नंढड़ा ॿार खेॾंदा आहिनि, वॾा त बाल सां खेॾंदा ई न आहिनि। मूं त बाबा खे कॾहिं बाल सां खेॾंदे नाहे ॾिठो। वाह वाह, अड़े मुंहिंजी पंचकी तुंहिंजी पंचकी खां तेज़ हली रही आहे, तारा ख़ुशी विचां ताड़ियूं वॼाईंदे चयो। मुंहिंजो बाल त ख़ासि बिन्हे विसरी वियो हो, ख़ुदगर्ज़ ॾाइण। मूं कावड़ मंझां तारा जा वार पटिया ऐं चोटी खां झले ॾाढो मारियोमांसि। मूंखे बाल जे वञण ते ॾाढी कावड़ अची रही हुई। उहो सॼो ॾींहुं असां पाण में कोन ॻाल्हायो। शाम जी चांहि महिल असांजो ठाह थी वियो। असां चांहि पी रहिया हुआसीं त ओॾी महिल ढोलो बि मथे ते काठियुनि जी वॾी भरी खणी अची निकितो। काठियुनि जी भरी मथे तां लाहे अंगण में रखियईं ऐं पाण पघर उघंदे असांजे पेरनि वटि वेही साही पटणु लॻो। बाबा खेसि चांहि जूं 2 प्यालियूं पियारियूं ऐं हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कंदो रहियो। जॾहिं चांहि पी थक लाथाईं त उथी हलणु लॻो। वेंदे वेंदे बीह रहियो ऐं मुड़ी बाबा खां पुछियईं, डॉक्टर साहिबु, लोह जो तओ घणे जो मिलंदो हूंदो? मुंहिंजे ख़्याल में 2-2.5 रुपयनि में मिली वेंदो। छो? बसि कुझु न, ईअं ई पुछो होम डॉक्टर साहिबु। ऐं जॾहिं ढोलो कंधु झुकाए कुझु सोचींदो उतां हलियो वियो त बाबा पंहिंजे मुंहुं मुरकणु लॻो। 2 ॾींहंनि बैदि असांखे पतो पियो त ढोले बाल जो छा कयो। आउं ऐं तारा नरगिस जी डिघियुनि टारियुनि वारनि ॿूटनि में लिकी लिकोटी खेॾी रहिया हुआसीं। टारियूं एॾियूं त डिघियूं ऐं घाटियूं हुयूं जो परियां खां केर बि असांखे ॾिसी न थे सघियो। ओचितो तारा मुंहिंजे वात ते हथु रखंदे चयो, शिश, हू ॾिस। केॾांहुं? तारा कुझु टारियूं साम्हूं खां हटायूं। साम्हूं नदी जो किनारो नज़र अची रहियो हो। नदी जे हुन पार तूरजा पंहिंजा 2 पेर पाणी में विझी असांजे बाल सां खेॾी रही हुई। बाल टप ॾेई आसमान ॾांहुं उछलजी वरी संदसि हथ ते मोट ते खाधी ऐं तूरजा मुरकंदे कुझु ॻाए रही हुई। मूं चयो, असांजो बाल तूरजा वटि कीअं आयो? चुप, तूं त सफ़ा को भूक आहीं।
तारा कावड़ मंझां वॾड़नि वांगुरु सम्झाईंदे चयो, बाल ढोले खेसि ॾिनो आहे। भला ढोले खेसि मुंहिंजो बाल छो ॾिनो? आऊं हींअर ई वञी खांसि बाल फुरे थो अचां। मूं बेहदि नाराज़ थींदे चयो। आऊं पंहिंजी जॻहि तां उथी वञण ई वारो हुअसि जो शश चई तारा मूंखे विहारे छॾियो। हाणे असां ॾिठो त नदी जे हुन किनारे मथे ते काठियुनि जी भरी खयों ढोलो एॾां ई अचणु लॻो जिते असां लिकल हुआसीं। तूरजा खेसि ईंदे ॾिसी पाण मुरादो खिलण लॻी ऐं बाल खे चोले जे खीसे में विझी पाणी में लथी। हुन गोॾनि ताईं सलवार जे पाचनि खे मथे करे छॾियो हो। तूरजा किनारे ते पहुची ढोले जे साम्हूं अची बीठी। संदसि टंगूं गोॾनि ताईं उघाड़ियूं ऐं पाणी में भिगल हुयूं। ढोलो तूरजा खे अजीब नज़रुनि सां घूरींदो रहियो। ॿई कुझु देरि ताईं हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया। हीउ ॻाल्हाइनि छो नथा? मूं तारा खां पुछियो। चुप। तारा कावड़ विचां मुंहिंजे वात ते हथु रखियो। ढोले ॿिन्ही हथनि सां झुकी काठियुनि जी भरी खणी ॾाढे एहतियात सां तूरजा जे मथे ते रखी। तूरजा काठियुनि जी भरी मथे ते झले तकड़ विचां आस्तगी सां चयो, शाम जो मिलंदासीं। ओ हुन बण जे हेठां जेको टकरी जी लाही हेठां सभ खां आख़िर में आहे। विसारजा न। न, आऊं तो लाइ जूअर जी मानी मखण ऐं कद्दू जो साग खयो ईंदसि। चङो, हाणे हलां थी, केरु ॾिसी न वठे। कुझु घड़ियूं त बीह। न, केरु ॾिसी वठंदो। ईअं चई तूरजा तकड़ी तकड़ी नदी पार करे हली वई। ढोलो देर ताईं किनारे ते बीठो तूरजा खे वींदे ॾिसंदो रहियो। केरु ॾिसी वठे हा त छा थिए हा? मूं तारा खां पुछियो। तारा चङी देरि सोचे जवाबु ॾिनो, शायदि तूरजा खां बाल खसिजी वञे हा। असांखे हिते ईंदे 8 ॾींहं थी चुका हुआ ऐं हाणे असांखे हीउ इलाइक़ो बिन्हे नथे वणियो। हूअं त हीउ इलाइक़ो ॾाढो वॾो हो, पर 8 ॾींहंनि में असां हिते जो ज़रो ज़रो घुमी पूरो कयो हो। हाणे ॾींहों ॾींहुं हीउ इलाइक़ो असां लाइ सोढ़ो थींदो थी वियो ऐं पछाड़कनि ॾींहंनि में त कंहिं नंढे बाल जीअं लॻो थिए। मूं इहो तइ कयो त सुभाणे बाबा सां वापसि घर हलण लाइ ज़िद कंदसि ऐं तारा मुंहिंजो साथ ॾींदी। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सरदार किरपाल सिंह बि असां वटि आयल हो। हू केॾांहुं दौरे ते वञी रहियो हो ऐं 2 ॾींहं लाइ असां वटि रही पियो हो। बाबा जे घणे इसरार ते 2 दोस्त सॼो ॾींहुं शतरंज खेॾंदा रहिया। शतरंज जे शौक़ में बाबा खां ट्राउट मच्छी जो शिकार बि विसरी वियो। 3 ॾींहं सरदार किरपाल सिंह मोकिलाइण लॻो। संदसि सामान सथिजी चुको हो। हू बाबा सां हथ मिलाए मोकिलाए रहियो हो। सुबुह जो वक़्तु हो। सख़्तु सीउ पइजी रहियो हो। विरांडे खां ॿाहिरि संदसि घोड़ा ऐं खच्चर हिणकी रहिया हुआ। मज़ूर बार ढोई रहिया हुआ जो एतिरे में हिकु अर्दली भॼंदो आयो ऐं सरदार किरपाल सिंह खे हथु ॿधी चवणु लॻो, हुज़ूर, हिकु बेगारी घटि आहे। राति जो हिकु बेगारी हारी भॼी वियो। सरदार किरपाल सिंह हेॾां होॾां ॾिठो। ऐन उन महिल संदसि नज़र ढोले ते पई, जेको अञा हाण झंग मंझां काठियूं करे आयो हो ऐं विरांडे में वेठो साही पटे रहियो हो। हिन खे वठी वञो, सरदार हथ जे इशारे सां चयो। ढोलो छिरक भरे उथी खड़ो थियो। न साईं, न, आऊं कोन वेंदसि, मूंखे हिते कमु आहे। कम जा पुट। सरदार जी यकदमि कावड़ में अची वियो। ज़ोर सां ढोले जी पुठीअ ते चौभुक वाहे कढाई। उथी सूअर जा फर। ढोलो उथंदे ई वठी भॻो। 2 अर्दली संदसि पोयां भॻा ऐं खेसि झले आया। सरदार जी चयो, कुते जे पुट जे मथे ते जूता हणो त वाओ निकिरेसि। ढोले जे मथे ऐं जिस्म ते एतिरा त जूता हया विया जो संदसि सॼो जिस्म नीरो पइजी वियो। पर पोइ बि हू रड़ियूं कंदो चई रहियो हो, आऊं कोन हलंदसि, आऊं कोन हलंदसि। जोए जा दला, बेगार न ॾींदे त राजा जी जो राज कीअं हलंदो? सरदार जी कावड़ में गजंदे चयो। रखोसि मथे ते सामान ऐं हणोसि चुतड़ ते चौभुक। 2 माण्हुनि मिली संदसि मथे ते सामान रखियो ऐं खेसि चौभुक हणंदा अॻिते वठी पई विया। ढोलो मुड़ी मुड़ी पोयां ॾिसंदो थी वियो ऐं रणंदे थी वियो। मूंखे ढोले ते ॾाढो रहम आयो। जॾहिं ढोलो हलियो वियो त मूं बाबा खां पुछियो, करपाल चाचा, ढोले खे छो मारे रहियो हो? हुन बेगार न थिए ॾिनी पुट। पर बेगार त हिते हर हारी खे ॾियणी पवंदी आहे। इहो सरकारी कानून आहे।
कानून छा थींदो आहे बाबा? जेको राजा चई छॾे उहो कानून आहे, बाबा बेदिली सां चयो ऐं मुड़ी कमरे अंदरि हलियो वियो। उन ई राति तुरजा फहकदी सीउ में ॾकंदी चौकीदार वटि आई ऐं खां पुछण लॻी, ढोलो किथे आहे? ख़बर नाहे। चौकीदार रसी वटींदे चयो, हू ॾाढे सुहिणे नमूने सां रसी वटे रहियो हो। असां ॿई खेसि ॾिसी रहिया हुआसीं। कोती गुच्छा? तुरजा गुजराती ज़ुबान में खांसि पुछियो। तराई। चौकीदार हथ जे इशारे सां उतरे पहाड़ी सिलसिले ॾांहुं इशारो कंदे चयो, कदा अछसि, कॾहिं ईंदो? तुरजा डिॼंदे डिॼंदे पुछियो। 10 ॾींहंनि बैदि अचे या 20 बैदि अचे? सरकारी बेघर ते वियो आहे, जॾहिं मालिक छॾेसि। तुरजा पंहिंजो पाण खे धड़ाम सां ज़मीन ते छॾे ॾिनो, पट ते वेही रोअण लॻी। चौकीदार रसी वटींदो रहियो। संदसि मुंहं ते ॾुख जा आसार हुआ, पर ज़ुबान सां कुझु न थी चयाईं। देर ताईं तुरजा रोंदी रही। आख़िर चयाईं, असांजे कबीले जा माण्हू सुभाणे हिन पट खे छॾे वञी रहिया आहिनि। चौकीदार कुझु न चयो। मूंखे बि साणनि गॾु वञिणो पवंदो, पर जेकॾहिं ढोलो हुजे हा त? चौकीदार वरी माठ रहियो। तुरजा उतां उथी ऐं नदी जे किनारे ते वञी वेठी। हू देर ताईं वेठी असांजे बाल सां खेॾंदी रही। हू खेॾंदी थिए वई ऐं रोंदी बि थिए वई। घणी देर खां पोइ हुन बाल खे छाती सां लॻायो ऐं ज़ोर सां नदी में उछलायो। बाल नदी में पाणी जी सतह ते लहरुनि में लुॾंदे परे ताईं वेंदो रहियो ऐं जेसीं ताईं उहो बाल खेसि नज़र अची रहियो हो, तुरजा तेसीं ताईं टिक ॿधी बाल ॾांहुं ॾिसंदी रही ऐं जॾहिं बाल संदसि नज़रुनि खां ग़ाइबु थी वियो त हू हिकु वॾो साहु खणी उतां उथी ऐं डोड़ंदी खाना बदोशनि जे ख़ैमनि ॾांहुं ग़ाइबु थी वई। राति जो बाबा ख़िलाफ़ मअमूल ॾाढो चुप चुप हो। असां ख़ासि कहाणी जी फरमाइश कई, पर असांखे कहाणी बि न ॿुधायईं। घणी देर ताईं माठ रहण खां पोइ फ़क़ति इहो चयाईं, अॼु जल्दी सुम्ही रहो, सुभाणे सुबुह सवेर पाण हितां वापसि हलंदासीं।